सलाम साथियों। साथी अॼु पाण ॻाल्हायूं था दुनिया जे समय त जेके पढ़िया लिखिया माण्हू आहिनि उन्हनि सां ऐं ॿिया जेके सफ़ा अणपढ़िया आहिनि जिन खे अणपढ़ियो चयो वेंदो आहे उन्हनि सां। छो जो ॻाल्हायूं इन ते था त पढ़ियो लिखियो ऐं अणपढ़ियो माण्हू चइबो छा खे आहे। असांजे समाज में पढ़ियो लिखियो माण्हू उन खे चइबो आहे जेको जज हुजे, वकील हुजे, डॉक्टर हुजे, सियासत कंदड़ हुजे, सरमाएदार हुजे, जागीरदार हुजे, इहे सभु पढ़िया लिखिया माण्हू आहिनि। मिसाल तौर इन सरमाएदारी दौर में मज़दूर बि पढ़ियो लिखियो थींदो आहे, पर वधि में वधि हारी ऐं पोरियत जेको माना मज़दूर आहे इन्हनि खां बिना सभु पढ़ियो लिखियो माण्हू आहे। हिन दुनिया खे जेको अॼु ॾींहं ताईं ख़ूबसूरत बणायो आहे, थोरो घणो जीअण लाइक़ु बणाई आहे, उहा पढ़ियल लिखियलनि बणाई आहे। मिसाल, इंसान समुंड जे तरे में न पे रही सघियो, पर हिन पढ़ियल लिखियल माण्हू आबदोज़ ठाहे छॾी त समुंड जे तरे में रहे। माण्हू उॾी न पए सघियो, पर हिन पढ़ियल लिखियल माण्हू जहाज़ ठाहे इंसान सवनि खे उॾारे छॾियो। हिन काइनात खे जेको ख़ूबसूरत बणायो उहो पढ़ियल लिखियल माण्हू बणायो आहे, पर हिन काइनात में अॼु ॾींहं ताईं जेका तबाही कई आहे उनजो ज़िम्मेवार बि वरी बि पढ़ियो लिखियो आहे। उहो कीअं त अणपढ़ियल रुगो खीर में पाणी विधो हूंदो, जुअर में क्वाकिर विझी खपाई हूंदऊं, बीमार ढोर वापारी ॾिनो हूंदऊं। पढ़ियल लिखियो वकील आहे असां वटि, बेदर्दी सां क़तुल थींदड़ इंसान माण्हू उन्हनि जो पैसनि एवज़ नाहक खून लोड़े छॾीनि। पढ़ियो लिखियो असां वटि पुलिस थींदी आहे जेको पुरत माण्हुनि ते ज़ुल्म कंदी आहे। पढ़ियो लिखियो असां वटि डॉक्टर थींदो आहे, जंहिंजे दरवाज़े खां ॿाहिरि इंसान मरी फतकी वञे, फीस न हूंदसि दवा न ॾिबसि। पढ़ियो लिखियो असां वटि मल्टानेशनल कंपनियूं हलाईंदड़ सरमाएदार थींदो आहे, जेको लखनि तरीक़नि सां इंसान खे मारण लाइ फैक्ट्रियुनि मां ज़हर ठाहे विकिणंदो आहे पैसनि कमाइण खां। पढ़ियो लिखियो असां वटि सियासतदान बि थींदो आहे। पढ़ियो लिखियो सियासतदान असां वटि पढ़िया लिखिया आहिनि न, ज़ाहिर में उन्हनि वटि डिग्रियूं आहिनि न, जेके क़ौम वतन नसुलनि जा फ़ैसिला ग़लति करे वञनि पंहिंजी कुर्सी बचाइण खां, उहे पढ़िया लिखिया थींदा आहिनि। पढ़ी लिखी असां वटि मिलिट्री थींदी आहे। पढ़िया लिखिया असां वटि जेके पाणी जा फ़ैसिला था कनि उहे आहिनि, तोड़े जो दरिया तबाह थी वञे। पढ़िया लिखिया असां वटि सभु पढ़ियो लिखियो माण्हू आहे न। पढ़िया लिखिया त उहे आहे जिन एटम जहिड़ा बम ठाहे छॾिया किरोड़ इंसान मारण लाइ। पढ़िया लिखिया त उन दौर जा ईसाई ऐं पादरी बि आहे जिन लख औरतूं मर्द मज़हब जे नाले ते माराए छॾिया। पढ़िया लिखिया त उन दौर जा जागीरदार बि आहे जिन स्पार्टेक्स जहिड़े ग़ुलामनि खे 30-30 हज़ारनि खे मारे छॾियो। पढ़िया लिखिया त अमेरिका जा माण्हू बि आहे जिन शिकागो में 2 लख माण्हुनि मज़दूरनि खे ज़िंदा गोलियूं हणी छॾियूं। सभु पढ़िया लिखिया माण्हू आहे न। पढ़िया लिखिया हिरोशिमा नागासाकी में 2 लख माण्हू मारींदड़ जन मारिया उहे पढ़िया लिखिया। जन वर्ल्ड ट्रेड सेंटर ते हमिलो कयो उहे पढ़िया लिखिया। हिन दुनिया खे जेको अॼु ॾींहं ताईं तबाह बर्बाद ऐं ज़लील कयो आहे उहो सभु पढ़ियल लिखियलनि जी ज़िम्मेवारी आहे। पर हिन दुनिया खे अॼु ॾींहं ताईं जीअण लाइक़ु जेको बणायो आहे उहो पढ़ियल लिखियलनि जी महिनत ऐं जिदोजहद आहे। अॼु आउं मोबाइल ते ॻाल्हायां थो तव्हां सां, तव्हां दुनिया जे कुंड कुंड में वेही मूंखे ॿुधो था, इहा पढ़ियल लिखियल माण्हू जी महिनत आहे। मूंखे ॻाल्हाइण जी सघ ॾिनी आहे हिन समाज, इहा पढ़ियल लिखियल माण्हू जी महिनत आहे। पर हक़ीक़त में पढ़ियो लिखियो चइबो छा खे आहे? हक़ीक़त में पढ़ियो लिखियो आहे केरु? त पोइ उन जी सवली माना बीहंदी त पढ़ियो लिखियो माण्हू उन माण्हू खे चइबो आहे जेको वक़्त हालतुनि सां गॾु पाण समेत पंहिंजी क़ौम खे तब्दील करण लाइ नवां रुख, नवां ॾांव ऐं नवां ढंग ॾे। वक़्त ऐं हालतुनि सां पंहिंजी क़ौम ऐं पंहिंजे इंसाननि खे बचाइण लाइ महिनत ऐं जिदोजहद करे। जेकॾहिं पंहिंजी